अस्सलाम वालेकुम प्यारा भाइरो ऐं भेनरो। अॼु आऊं हिकु अहम मसइले ते ॻाल्हाइणु चाहियां थो जेको सिंध जे हज़ारे ग़रीब ऐं मुस्तहिक़ ख़ानदाननि सां लाॻापियल आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सरकारी BISP तरफ़ां सोलर सिस्टम विराया विया जेको यकीनन सुठो क़दम आहे, पर ज़रियनि मूजिबि केतिरा ई हक़दार ग़रीब मिसकीन ऐं मज़दूर माण्हू अञा ताईं हिन सहूलियत खां महरूम आहिनि। केतिरनि ई ॻोठनि, टाउन, UC ज़िलनि में अहिड़ा ख़ानदान मौजूदु आहिनि जेके सख़्तु गर्मी, लोड शेडिंग, महांगी बिजली सबबि तमामु घणनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, पर उन्हनि जा नाला लिस्टुनि में शामिलु न कया विया आहिनि। असां सिंध हुकूमत लाॻापियल इदारनि ऐं BISP अख़्तियारनि खे अपील था करियूं त मुकमल शफ़ाफ़ तहक़ीक़ात कराई वञे। हर UC, हर टाउन, हर ज़िले जे लिस्टुनि जो ॿीहर जाइज़ो वरितो वञे त जीअं कंहिं बि मुस्तहिक़ माण्हुनि सां नाइंसाफ़ी न थिए। आवाम जो मुतालबो आहे त रहिजी वियल मुस्तहिक़ ख़ानदाननि जी नई सर्वे कराई वञे ऐं उन्हनि खे फ़ौरी तौरु सोलर सिस्टम फ़राहम कया वञनि। जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी बेज़ाब्तगी या सिफ़ारिश साम्हूं अचे त उन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। असां उमेद करियूं था त सिंध हुकूमत ग़रीब आवाम जी आवाज़ ॿुधंदी ऐं इंसाफ़ ते अमली क़दम खणंदी। वीडियो सुठी लॻे त फॉलो, लाइक, शेयर ज़रूरु कंदा, कमेंट बि ज़रूरु कंदा त जीअं ग़रीब आवाम जी आवाज़ आला अख़्तियारनि ताणी पहुची सघे। चेयरमैन सिंध मोहम्मद इसाक़ परियार। इंशाअल्लाह वरी कंहिं नए टॉपिक ते तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदो मोहम्मद इसाक़ परियार खे इजाज़त। अल्लाह निगहबान। पाकिस्तान ज़िंदाबाद।